साईं सफ़र असांजो जारी। ही सिंधु दरिया बादशाह जा कुछ मंज़र, असां सां गॾु असांजा साथी, असांजा हमसफ़र दोस्त गॾु आहिनि। अॻियां 2 शहज़ादा वञनि पिया, ही अल्ताफ़ भाऊ इनाम ऐं सजाद असां सां गॾु आहिनि। असांजो सफ़रु हलंदड़ आहे। असीं सिधो ब्रेक ॾींदासीं सन स्टॉप वटि। ही रस्तो जेको आहे मौजूदु आहियूं हींअर सिंधु दरिया वारी पुल वटि। ही आमरी वारो रस्तो सॾिबो आहे काज़ी अहमद खां आमरी पुल तरफ़। हीअ आमरी इलाइक़ो आहे। हीअ असांजो अमजद ख़ान कुंदर साहिबु, असांजो शहज़ादो, असांजा ॿिया शहज़ादा। हाणे असीं पुॼी वियासीं सन स्टॉप वटि। क़ौमी परचम साम्हूं आहे। साईं GM सैद जा कुझु लफ़्ज़ ऐं उन्हनि जी तस्वीर। इहो रस्तो सिधो वेंदो आहे मथे सन शहर। हीउ जेको हाईवे आहे नेशनल हाईवे सॾिबो आहे। ऐं असीं हींअर सन स्टॉप ते मौजूदु आहियूं। असांजो सामान, असांजूं गाॾियूं, असांजा दोस्त ही बीठा आहियूं हिते। असांजूं गाॾियूं जिन ते असां सफ़रु करे रहिया आहियूं। नेशनल हाईवे ही वेंदो आहे सेवण तरफ़। ही सेवण वारो रस्तो आहे साईं सेवण दादू परते ॿिया खोड़ सारा शहर। साम्हूं जेको नीरो बोर्ड नज़र अचे पियो, इन खां उलहंदे तरफ़ रनीकोट जो रस्तो आहे जेको असां वठंदासीं, पंहिंजो सफ़रु शुरू कंदासीं। ही साईं रनीकोट वारो रस्तो पुॼी वियो। इहो स्टेशन आहे ऐं हीउ रस्तो सिधो रनीकोट वेंदो। हाणे अमजद ख़ान हले पियो, ॻाल्हाईंदो हले पियो। स्टेशन सन स्टेशन जेका आहे उहो खंभो नज़र अचे पियो इन तरफ़ आहे। असां वापसी में इन सन स्टेशन वटि ब्रेक कंदासीं, इन जो दीदार बि कंदासीं। फ़िलहालु असांजो सफ़रु जेको आहे उहो जारी आहे। ही संगत असां सां गॾु आहे ऐं हींअर मंझंदि जो टाइम आहे।